श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। शौनक आदि प्रश्न था कनि त अच्छा महाराज इहो ॿुधायो इहा कथा भला धरतीअ ते कीअं पहुती? त चवनि था हक़ीक़त में सप्ताह विधि वारी जेकी कथा आहे उहा सनकादि महाराजन नारद जी खे जानकारी ॾिनी, जबकि नारद महाराज खुद पहिरियों वेदव्यास भगवान खे ॿुधायो कि तव्हां सभु कुझु ठीकु कयो आहे, अञा हरिअ जी कथा न लिखी आहे, उन जी महिमा आहे, तॾहिं तव्हांखे शांति नथी मिले। लेकिन सप्ताह विधि जेकी आहे उहा त सनक सनंदन सनातन सनत कुमार महाराज नारद महाराज खे ॾिनी। अच्छा महाराज, नारद महाराज त ॿुधो आहे ॿिनि घड़ियुनि खां वधीक बीहंदा न आहिनि। हाँ, 2 घड़ियूं यानी 48 मिंट। उन्हनि कीअं 7 ॾींहं कथा ॿुधी? कहिड़ो संयोग ठहियो? तॾहिं सूत जी चवनि पिया शौनक आदि ऋषियो पोइ ध्यानु लॻाए ॿुधो भाई कीअं हे अमृत जी बरसात थी। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि हे हरि। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, 4 ऋषि 5 साल जी उन्हनि जी उमिरि लॻंदी आहे। हिक जो नालो सनक, ॿिए जो सनंदन, टे जो सनत कुमार, सनक सनंदन, टे जो सनातन ऐं सनत कुमार, चइनी खे मिलाए करे चवंदा आहिनि सनकादि ऋषि। सनकादि ऋषि इन्हनि खे हिकिड़ी ही आदत आहे, हिकिड़ो ई चस्को आहे, हिकिड़ो ई नशो आहे। कहिड़ो? भगवान जी कथा ॿुधण जो। कोई मिली वञे वक्ता त 4 ई कथा ॿुधंदा आहिनि, न मिले त हिकु वक्ता थी वेंदो आहे, 3 श्रोता बणिजी वेंदा आहिनि, युगन युगन खां कथा ॿुधनि था। चओ हरे राम। अरे कागभूषणी महाराज खे कथा चवंदे चवंदे 7 कल्प हली रहियो आहे। घणा ब्रह्मा जी बदलजी विया, ब्रह्मा जी बदलजी विया, अञा कागभूषणी महाराज जी कथा पूरी कोन थी अथव, न थींदी, छो जो हरि अनंत हरि कथा अनंत। 7 कल्प ख़बर तो कंहिंखे चइबो आहे? गिनती कयो घणा युग थी विया, घणा हज़ार लखे ॿार थी विया। कागभूषणी महाराजन चवनि था गरुड़ जी कई बार मां ये सृष्टि परंपरा अलग अलग ॾिठी आहे, कॾहिं कीअं त कॾहिं कीअं, कॾहिं कीअं। ओहो, कॾहिं कॾहिं त आकाश में सृष्टि ठहियल हुई, बिना धरतीअ जे भगवान अहिड़ी बि सृष्टि ठाही आहे। कॾहिं एॾा जंगल हा कि रस्तो ई न हूंदो। सोचो हिन दुनिया में असां केॾो ख़ुशनसीब आहियूं, केॾी सुविधाऊं आहिनि। चओ हरे राम। अद्भुत आहे भगवान जी कारीगरी, कोई नथो समझी सघे। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त सनकादि ऋषि सनक सनंदन सनातन सनत कुमार, इन्हनि जी उमिरि जो पतो कोन्हे, पर इन्हनि जी जेकी अवस्था आहे 5 साल जी लॻंदी आहे। कथा जा प्रेमी आसा बसन व्यसन यह तिन्ही, रघुपति चरित होय तह सुनही। जाते कथा हले उते प्रेम सां श्रवण कंदा। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, बद्रिकाश्रम में 4 ई ऋषि वेठा हा। अचानक परियों खां ॾिठूं त नारद महाराज था अचनि, ऐं नारद महाराज वीणा खणी करे 24 कलाक हलंदे फिरंदे हिक ई नाम जी धुन लॻाईंदा आहिनि। छा चवंदा रहंदा आहिनि ख़बर अथव? ॿुधायो। नारायण 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 नारायण। तव्हां न चवंदो? ईअं थोड़ी, ईअं न, ओहो ईअं रुखो सुखो न, प्रेम सां थोड़ो मक्खन मिलायो, थोड़ी मिश्री मिलायो, थोड़ी माखी मिलायो। हाँ, पंहिंजे ॿारनि खे कीअं सॾु कंदा आहियो, ओ पुटड़ा। हाँ, भले कालो कलूट हुजे, नक वहंदो हुजे, हर माता जे लाइ पंहिंजो पुटु त राजकुमार। हाँ, ओ मुंहिंजा राजा, हाँ, ओ प्यारी राजकुमारी, ओ गुड़िया रानी। हाँ, भगवान जो रुखो नारायण, पैसा लेणो छा भगवान जो? चओ प्रेम सां चओ नारायण 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 नारायण। थोड़ो अञा प्रेम सां भाई, थोड़ो मक्खन मिश्री मिलायो। नारायण 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 नारायण। हाँ, नारायण नारायण कंदे साम्हूं आया। सनकादि ऋषि ॾिसी करे हैरान थिया। अरे नारद जी, तव्हांजो चेहरो त गुलाब जे गुल खां बि वधीक खिलियल हूंदो आहे, अॼु तव्हांजे चेहरे ते शिकन, ये चिंता थी नज़र अचे। तव्हांजो चेहरो त ईअं थो नज़र अचे जेके संसारी लोभी लालची माण्हूअ जी गुलाबी गुलाबी नोटनि जी गड्डियूं गुम थी वई हुजनि, इनकम टैक्स जो छापो पइजी वियो हुजे, या चोर माल पाणी फुरिया हुजनि। हाँ,
इहो छा आहे भला? तव्हांखे कहिड़ी चिंता? तॾहिं नारद महाराजन चवनि था सुठो थियो हे महर्षि तव्हां असांखे मिली वियो। छा ॿुधायांव, मां हिन धरतीअ खे वॾो प्रभुअ जो प्यारो लोक सम्झी करे मां घुमण निकितुमि। चारई धाम घुमंदो वियुमि, हरिद्वार वियुमि, काशी वियुमि, बद्री जाॾे गाॾे घुमंदे 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 मां छा थो ॾिसां, अरे त संसार ई बदिलजी वियो आहे, हे त दुनिया ई बदिलजी वई आहे। जाते काथे पाप, जाते काथे अधर्म, जाते काथे भ्रष्टाचार अची वियो आहे। अरे कंहिंजी ॻाल्हि कजे, तीर्थनि ते बि माण्हू वञी करे पाप था कनि पिया। संत महात्माउनि में बि कई ढोंगी हली आया आहिनि। ओहो, घर गृहस्थीअ में बि पत्नीअ जी आज्ञा थी हले, साला सलाहकार ठही वेठा। छा चइजे, कई माण्हू वेद बि पैसनि जे लाइ था पढ़ाइनि पिया। कथा करण वारा बि लालच में फासी पिया आहिनि। कानो असर थिए भक्तिअ जो। जाते काथे लोभ पाखंड ऐं अधर्म छायल पियो आहे। मां ॾाढो दुखी थियुमि। अञा जो घुमंदे घुमंदे मां वृंदावन अचां जमुना जी जे किनारे ते, त मां अजब कौतुक ॾिठो। हिकिड़ी ॾाढी सुंदर देवी स्त्री, नौजवान 25-30 साल जी, उनजे चेहरे ते ॾाढी चिंता, पसीनो, हाहाकार करे रही हुई। उनजे गोद में ॿ बुजुर्ग लेटल हा, उन्हनि जा मस्तक हुया। बुजुर्ग, हा 90 साल जा। अरे मां ॾिठुमि त ॾाढी भीड़ लॻल हुई उते। ॾाढी सुंदर सुंदर देवियूं बीठियूं, कोई पंखो पई करे, कोई गुलाब जल जा छंडा पई हणे उन्हनि खे। मां वञी करे पुछियुमि त बाले छा थियो, तूं केरु आहे? हे केरु आहिनि बुजुर्ग जेके तुंहिंजी गोद में लेटल आहिनि? तॾहिं उन मूंखे ॾिठो त आहा मुनी, संतनि जो मिलण ई दुख जो निवारण आहे। तव्हां केरु आहियो? तव्हां नारद जी आहियो? हा मां नारद आहियां। धन्य, हाणे मूंखे विश्वास आहे मुंहिंजा दुख दूर थींदा। तव्हां ई ध्रुव महाराज खे भगवान सां मिलायो न, तव्हां ई प्रहलाद खे कथा ॿुधाई हुई। आहा, प्रभु जो दर्शन करायो। मां बलहार वञा, हे महामुनि मुंहिंजो बि दुख दूर कयो। हे देवी तूं इहो त ॿुधाए तोखे दुख कहिड़ो आहे? चई महाराज मां छा ॿुधायांव पंहिंजी कहानी। मां दक्षिण देश में मां जनम वरितो। चओ हरे राम। केॾा वॾा वॾा विद्वान संत महात्मा दक्षिण में जन्म वठी आए। भक्ति महारानी चेती मां दक्षिण में जन्म वरितो, मुंहिंजो नालो भक्ति आहे। चओ हरे राम। हे भई मुंहिंजा पुट आहिनि जेके 90-100 साल जा था नज़र अचनि। मां 30 साल जी, 25-30 साल जी, आहे 90 साल जा। हे भई मुंहिंजा पुट आहिनि। अरे हा ॾिसो न, माता युवा लॻल पई आहे ऐं ॿार जेके बुजुर्ग थी विया। इहो कीअं थियो देवी? त मां दक्षिण दिशा में जन्म वरितो। चओ जय श्री कृष्ण। कर्नाटक में मां वॾी थियमि, महाराष्ट्र में काथे काथे सम्मान थियो, लेकिन जीअं गुजरात में आयुमि त मूंखे ॿुढापे घिरे वरितो। चओ हरे राम। ये तॾहिं जी ॻाल्हि, ये कॾहिं जी ॻाल्हि आहे? तॾहिं जी 5000 साल पहिरियों। तॾहिं भगवान कृपा करे गुजरात जे पावन धरतीअ ते नरसी राम मेहता जहिड़ा महापुरुष मोकिलिया, जे कोनो कोनो पवित्र करे छॾियो। बोलो नरसी जी महाराज की जय। ॿिया बि कई संत महात्मा आया ऐं अॼु त असांखे ईअं लॻंदो आहे कि गुजरात में केॾी भक्ति हली रही आहे, केॾी संगत, केॾा माण्हू, केॾी सिक, केॾे प्रेम सां गुजरात में भगवान जी कथा कीर्तन सत्संग श्रवण करे रहिया आहिनि। कई आयोजन थींदा। या भगवान जी करुणा आहे या नरसीराम मेहता अहिड़े संतनि जी कृपा आहे। वरी मां जॾहिं अॻिते वधियमि त वृंदावन में, हे नारद जी, मां त परम सुंदर नवयुवती बणिजी वियमि, लेकिन मुंहिंजा पुट इहे त ॿुढाई लॻल पिया। ओहो, ॾाढा उपाय कया आहिनि। अच्छा देवी, हे सभु केरु आहिनि जेके तुंहिंजी सहेलियुनि? चई तव्हां इन्हनि खे न सुञातव? न। चई हे त गंगा जमुना सरस्वती, ये सभु तीर्थ आहिनि। भगवान इन्हनि खे मुंहिंजी सेवा में लॻाए रखियो आहे। ॾिसो, असां भक्ति जी महिमा घटि सम्झंदा आहियूं। चवनि था जाते कथा हलंदी आहे न ऐं प्रेम सां कोई कथा ॿुधे न, उनखे उते कथा ॿुधण सां ई 68 तीर्थनि जो सनानु ईअं ई थी वेंदो आहे। चओ हर हर गंगे। असां भक्ति जी महिमा न सम्झी आहे। मुक्ति बि हुई, उनखे त भगवान मोकिले छॾियो वैकुंठ में।
हे ज्ञान वैराग्य मुंहिंजा पुट ॾिसो कीअं थी आहे, बुजुर्ग थी आहे। माता जवान 30 साल जी, पुट 90 साल जा। महर्षि तव्हां ई मुंहिंजो दुख लायो। तॾहिं नारद महाराज ॾाढा उपाय कया, वेदन जा मंत्र पढ़िया, शास्त्रनि जा मंत्र पढ़िया, ग्रंथनि जा मंत्र पढ़िया, वरी गीता जो पाठ ॿुधायो। चओ हरे राम, गीता पाठ मुहुर मुहुर बार बार पढ़ियो। गीता ॿुधी करे थोरो अखियूं खोलनि था, उथण जी कोशिश कनि था, वरी उहे खोइजी था वञनि ध्यान। वार त बगुले वांगुर सफ़ेद। तॾहिं नारद महाराज हैरान थिया, कमाल आहे, वेदन जा मंत्र पढ़िया आहिनि तॾहिं बि हिननि खे होश न आयो आहे। भक्ति माता दुखी थी। देवर्षि नारद चयो, देवी घबराए न, हिन जो कहिड़ो उपाय आहे? तॾहिं आकाशवाणी थी, हे देवर्षि, इनके दुख दूर करने का एक ही उपाय है, सत्कर्म करो। नारद महाराज चयो, त हिन महिल ताईं छा पिया कयूं असां? वॾा वॾा साधन कयासीं, घुमण लॻा, ऋषि मुनि संतनि खां पुछण लॻा, उन्हनि बि हथ मथे करे छॾिया कि हाणे इन खां असांखे त पतो न आहे कहिड़ा सत्कर्म थींदा आहिनि। और तव्हां देवर्षि नारद, असां तव्हांखे कीअं सम्झायूं? असांखे कहिड़ी ख़बर, तव्हां ई था पुछो। तॾहिं मां सोचियो त वञा थो सिधो नर नारायण भॻवान ॾे, लेकिन विच में तव्हां मिली विया। त हाणे कृपा करे ॿुधायो त हुननि जा दुख दूर थींदा कि न? मां भक्ति महारानीअ खे वचन ॾेई आयो आहियां कि तुंहिंजा ज़रूर दुख दूर कंदुमि, घटि घटि में तुंहिंजो वास कंदुमि। देवी उहा आस लगाए वेठी आहे। सनकादि ऋषि मुस्कुराए करे चवण लॻा, अरे नारद जी, ॾाढा भोला आहियो तव्हां, तव्हां त भुलिजी वियव। अरे इन जो समाधान त तव्हां वटि आहे। तव्हां ई त ॿुधायो हो वेद व्यास भगवान खे, जॾहिं उन्हनि सभु शास्त्र लिखिया, जॾहिं उन्हनि 17 पुराण, 6 शास्त्र, 4 वेदन जा स्वरूप कयूं, 108 उपनिषद, तॾहिं तव्हां ई त उन्हनि खे ॿुधायो। जॾहिं वेद व्यास चवनि पिया, मूंखे चैन नथो मिले, आराम नथो मिले, पतो न आहे मां छा बाक़ी रहिजी वियो आहे, तॾहिं नारद जी भगवान वेद व्यास खे ॿुधायो कि तव्हां श्री कृष्ण भगवान जी लीला काथे लिखी आहे। वॾा वॾा कर्म कांड लिखियव, वॾी वॾी ॻाल्हियूं लिखियव, विधि निषेध लिखियव, हाँ, लेकिन तव्हां श्री कृष्ण भगवान जी लीलाऊं काथे लिखियूं? आहा, तॾहिं उहे गदगद थिया। तव्हां भुलिजी वियो? अरे हा हा हा, मूंखे यादि अची वियो। लेकिन महाराज हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु ॾियो, भागवत बि त वेदन मां ई प्रकट थियो आहे। हा, त मां त वेदन जा बि मंत्र पढ़िया, पोइ ज्ञान वैराग्य ठीक छो न थिया? सनकादि ऋषि चवण लॻा कि ॿुधायो, अगरि तव्हांखे फल खाइणो हुजे, फल जो रस वठणो हुजे, त छा वण खे अगरि असां कटे करे खाऊं त उहो फल जो रस ईंदो? न साईं, उहो कीअं ईंदो? त फल सां ई ईंदो। त वण जेको आहे, वेद वणनि जो रूप आहिनि, ऐं भागवत उन जो पकियल पकायल मिठो रसियल रसायल फल आहे। त अगरि रस वठणो अथव, फल खाइणो अथव, त उहो त भागवत आहे। वेद भगवान त वृक्ष रूप आहिनि। अच्छा अच्छा, ॿुधायो, ॾीओ ई ॿारणो हुजे त घीअ जो ॾीओ ॿरंदो न? खीर जो ॾीओ ॿरंदो छा? ऐं घी निकितो काथो आहे? घी निकितो बि त खीर मां ई आहे, प्रकट थियो आहे, पर ॾीओ त घीअ जो ई ॿरंदो, खीर जो न ॿरंदो। चओ हरे राम। तॾहिं नारद महाराज खे इहा ॻाल्हि सम्झ में आई। आहा, हाणे सम्झ में आयो त महाराज हिननि जा दुख, घणनि ॾींहंनि जी कथा कीअं हले, कहिड़ी विधि आहे? चयूं सप्ताह विधानेन श्रीमद भागवत महापुराण कथा, 7 ॾींहंनि जी। ईअं त कथा सदा सेव्य, सदा सेव्य। भगवान जी कथा जन्म खां वठी मृत्यु जे आख़िरी क्षण तक ॿुधणु खपे कथा। प्रभुपाद महाराज थिया आहिनि संत हरे कृष्ण वारा, उन्हनि आख़िरी समय वेंदे वेंदे बि भगवान जी कथा उच्चारण कई ऐं प्राणनि जो त्याग कयो। चओ हरे कृष्ण। त उहा भगवत कथा 7 ॾींहंनि जी थींदी। त महाराज पोइ तुरंत तव्हां व्यवस्था कयो त मां वठी अचां ज्ञान भक्ति वैराग्य खे हिते। चयूं न न, हिते न, त हरिद्वार में हली करे। हरिद्वार, अच्छा हरिद्वार छो? छो जो उते कई संत भक्त महात्मा ईंदा। हाणे बद्रिकाश्रम ॾिसो, बद्रीनाथ कहिड़ी कठिन पगडंडी आहे हिन महिल ई, त 5000 साल पहिरियों छा हूंदी? हरिद्वार में कई संत भक्त महात्मा ईंदा,
पोइ त नारद महाराज विया ऐं वञी करे सभिनि खे होको ॾिनो त भैया अमृतमयी कथा जी बरसात थियण वारी अथव। सभु संत महात्मा ऋषि मुनि अमल आत्मा महात्मा सभु इकट्ठा थियण लॻा। हरिद्वार गंगा जी जे किनारे ते आनंद घाट में मौज मची वई। आ जेके रुसी वेठा असांखे सा इन्विटेशन थोड़ी ॾिनो आहे, ईअं बि हूंदा आहिनि न। हाँ असां छो वञूं, असांखे त बाबा जन फोन बि न कई आहे, असांखे त चयो बि कोन्हे, असांखे त व्हाट्सअप बि न कयो अथऊं। उनखे नारद जी सम्झाए आया, अरे स्वार्थ असांजी आत्मा जो आहे, हुननि जो न आहे, हुननि जी त करुणा आहे। अरे कोई शादी थोड़ी आहे, ये त आत्म उद्धार जी ॻाल्हि आहे। ये त कननि ते पतो पए दुश्मन जे घर बि कथा थिए उते बि बिना बुलाए वञणु खपे। तॾहिं भृगु ऋषि ईअं सम्झायो त जेके न पिया अचनि उहे बि हली आया। चओ हरे राम। और केर केर आया ख़बर अथव? चओ जय श्री कृष्ण। सर्वश्री भृगु वशिष्ठ च्यवन ऋषि गौतम ऋषि मेधातिथि देवल देवरात परशुराम विश्वामित्र शाकल मार्कंडेय दत्तात्रेय पिपलाद योगेश्वर व्यास जी पराशर जी छाया शुक जाजली जनहू ॿिया बि कई संत भक्त महात्मा। अचकाचक सुंदर आसन ते सनकादि भगवान के विहारे नारद महाराज उते वेठा यजमान जे रूप में। जे कोई वेहंदो आहे प्रथम, कोई श्रोता जेको शुरू खां कथा ॿुधे आख़िरी ताईं ॿुधे, 7 ॾींहं ॿुधे। चओ जय श्री कृष्ण। असनकादि महाराजन प्रेममयी कथा आरंभ कई। बोलो भागवत भगवान की जय। सभिनि खां पहिरियों महात्म ॿुधायो। महात्म में ॿुधायो कि जीअं ई कोई भगवान जी कथा ॿुधण जे लाइ मन में वीचार कंदो आहे कि भगवान जी कथा हली रही आहे हिते, अॼु खां आरंभ आहे, मां बस वीचार तो कयां मूंखे 7 ॾींहं भगवान जी कथा ॿुधणी आहे, प्रेम सां समय ते वञी करे जरूर ॿुधणी आहे। ओॾी महिल ई वीचार करण सां ई श्री कृष्ण भगवान उन जे हृदय में अची वेही रहंदा। इहा सची ॻाल्हि। श्रद्धा सां सिक सां जेको वीचार करे, ईअं न भाई 3 घंटा कथा थी हले पोइ मां आख़िरीअ में वेंदुमि, 9 ताईं कथा थी हले मां 8 बजे वेंदुमि, बढ़िया कमकार करे चांहि वांहि पी करे खाई पी करे 3 घंटा असांखो नथी पुसाए भाई। आख़िरीअ जो कलाक वञिबो या पहिरियों वञा थी पोइ वरी लियो पाए हली ईंदुमि धीरे सां। ईअं न, जेके श्रद्धा हुजे सिक हुजे भगवान उन जे हृदय में पहिरियों अची वेंदा। ऐं अगरि भगवान वेंदा त छा कंदा? त तव्हांखे कुर्सीअ ते वियो गद्दीअ ते वियो त छा कंदा आहियो? कचिरो पियो हुजे त साफ़ कंदो न, पोइ वेंदो न। तीअं असांजे हृदय में जेके काम क्रोध लोभ मोह राग द्वेष रूपी कचरो पियो आहे उहे भगवान साफ़ करे छॾींदा आहिनि। केॾी कृपा थी वेंदी आहे ऐं अची करे विराजमान थींदा आहिनि। महात्म ॿुधाए रहिया आहिनि सनकादि जी। ध्यानु ॾिजो, ॾाढी प्यारी ॻाल्हि कि कोई अधु श्लोक बि पढ़े ॿुधे भागवत जो, अरे चौथों हिसो बि पढ़े कोई, त उन में घणा पुण्य घणा लाभ आहिनि, घणा गौदान आहिनि, घणा शुभ कर्म आहिनि। उन नरकनि खां बची थो वञे, बुराइनि खां बची थो वञे अगरि अधु चौथों श्लोक बि कोई उच्चारण करे। ॾिसो, हे बि त श्रीमद भागवत महापुराण जो ई श्लोक आहे न, जेको भक्ति महारानी जे मुख मां निकितो आहे। कहिड़ो? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इहो त सभिनि ॿारनि खे यादि आहे, है न? हिकु अखर बि अजायो न वेंदो तो भगवान जे नाम जो कथा जो। सनकादि ऋषि चवनि था, ध्यानु ॾेई ॿुधो भाई। हिकिड़ो ओमकार, ॿियो गायत्री, टियों पुरुष सूक्त, चौथों वेद, पंजो श्रीमद भागवत महापुराण, छहों 12 अक्षर मंत्र। कहिड़ो? ओम नमो वरी भगवते ओ वासुदेवाय। ये 12 अखरनि जो मंत्र अथव। ऐं 12 मूर्तियुनि वारा सूर्य भगवान, प्रयागराज, गंगा जमुना सरस्वतीअ जो संगम, संवत्सर काल, ब्राह्मण देवता, अग्निहोत्र, गौ माता, एकादशी। अॼु एकादशी त न आहे भाई, बोलो एकादशी मैया की जय हो। तुलसी माता, वसंत ऋतु ऐं भगवान श्री कृष्ण, ये सभु भगवान कृष्ण जो ई रूप अथव। चओ हरे राम। 4 कर्म समान अथव। ध्यानु ॾिजो, हिकिड़ी भागवत कथा ॿुधण चवण, हरि जो नालो सिमरन करण, तुलसी माता जी सेवा करण, चौथों गौ माता जी सेवा करण। इन में चैनी में कोई भेद कोन्हे, चैनी में लाभ ओतिरो ई मिलंदो आहे। एॾी महिमा आहे। सनकादि जी चवनि था पिया, उद्धव जी जॾहिं
उद्धव महाराज 11 स्कंद में कथा ईंदी आहे। भगवान श्री कृष्ण सां मिलिया, भगवान पंहिंजे परम धाम पिया वञनि त उद्धव महाराज ॾाढा व्याकुल थिया। प्रभु जा त तव्हां न वञो, प्रभु तव्हां वञो था त तव्हांजा भक्त कीअं जीअंदा, तव्हां वेंदव ऐं कलयुग अची वेंदो, प्रभु हे संसार कीअं हलंदो, कोई आधार कुझु कयो प्रभु, तव्हां न वञो, कृपा कयो, तव्हां धरतीअ जो साथ न छॾियो। रोअण लॻा, भगवान खे करुणा अची वई। भगवान चयो तथास्तु उद्धव जी, तव्हांजे इन प्रेम भरे विनय ते मां तव्हांजी विनती स्वीकार थो कयां। अॼु खां मां सदा सदा हिन श्रीमद भागवत महापुराण मुंहिंजे कथा में साक्षात विराजमान रहंदुमि ऐं दिव्य ज्योति ठही करे भगवान भागवत में लीन थिया। बोलो श्रीमद भागवत भगवान की जय। अॼु बि भगवान आहे। इन करे जॾहिं हरिय जी कथा हलंदी आहे, भाव भरिजी वेंदो आहे, भगवान हृदय में अची वेही रहंदा आहिनि। उन भक्त सां लोक परलोक अंग संग सहाय हूंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। अञा महात्म हली रहियो साध संगत जी। जीअं महात्म ॿुधाईंदा पिया वञनि, सनकादि ऋषि नारद जी महाराज संत महात्मा ॿुधनि पिया, अचानक हिकिड़ो चमत्कार थियो। उन भरी सभा जे मंडप में जीअं तव्हां वेठा आहियो, ईअं ऋषि मुनि संत वेठा, कथा हले पई। अचानक हिकिड़ी दिव्य ज्योतिर्मय ज्योतिमय देवी साक्षात उहा केर हुई, भक्ति रानी प्रकट थी वई। उन सां ॿ सुंदर सुंदर नौजवान बालक 16 साले जा, उहे केर हुया जेके 90 साल जा थी विया। केर भाई? ज्ञान ऐं वैराग्य उते प्रकट थिया कथा जे विच में, ऐं ताता थैया करे नचण लगा। बोलो भागवत भगवान की जय हो। और जीअं भक्ति माता प्रकट थी, प्रकट थींदे ही भक्ति माता छा चयो ख़बर अथव? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ये भक्ति महारानी जे मुख मों वचन निकतल अथव। 3 अध्याय जे 7-8 नंबर श्लोक में पढ़ी ॾिसो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हिते नालो मुरारी न अथव, मुरारे। मुरारी भी भगवान जो नालो आहे। मुरधन अरी, मुर नाले दैत्य खे भगवान उद्धार कयो त नालो पइजी वियो मुरारी, पर हिते उहो ई नालो मुरारे चयो वियो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भक्ति महारानी साक्षात उते प्रकट थी वई। सभिनी हैरान थी करे पुछो त ये केर आहे? ये देवी, ये सुंदर नौजवान केर बालक अची आहे? नौजवान केर आहिनि? तरी सनकादि ऋषि चवनि था न सुञाणियो? अरे हे ई त नारद जी, भक्ति रानी। हे ज्ञान वैराग्य ॾिसो तुष्ट पुष्ट थिया अथव, बलिष्ठ थी आहे। हिन जो बुढ़ापो दूर थियो कैसां? भागवत कथा सां। चओ हरे राम। गदगद थिया। भक्ति रानी दुआऊं ॾियण लॻी, चवण लॻी हाणे मूंखे इहो ॿुधायो कि मां रहां काथे? मुंहिंजा पुट जेके हाणे वरी ठीकु थी विया आहिनि, कहिड़ी जॻह आहे जाते मां रहां? छो जो ॾिसो, भक्ति त जाते काथे आहे, भक्ति जवान आहे, पर ज्ञान वैराग्य याने माण्हूअ खे ज्ञान कोन्हे। कंहिंखे पतो न आहे सच ॻाल्हाइजे, ऐं घणा माण्हू सच ॻाल्हाईंदा आहिनि। घणा माण्हू अंतिम यात्रा में विया आहिनि, घणनि खे वैराग्य आयो आहे। कंहिंखे पतो न आहे कि मरणो पवंदो ऐं केरु सावधानी थो करे। युधिष्ठिर महाराज को यक्ष प्रश्न कयो कि दुनिया जो धरती जो सभिनि खां वॾो अचरज कहिड़ो आहे? त उन्हनि चयो इहो ई कि हर इंसान खे पतो आहे, हर माण्हूअ खे पतो आहे कि मां मरण वारो आहियां, ऐं हर माण्हू लापरवाह आहे। कोई बि उद्यम नथो करे मुक्तिअ जो। कंहिंखे बि वैराग्य काथे आहे? सभु आरती था कनि, पाठ बि पढ़नि था, और थोड़ी थोड़ी पैसे जे लाइ कूड़ बि था ॻाल्हाइनि। सभु सुठा सुठा सत्संग बि ॿुधनि था, नामदान बि वठनि था, ऐं कंहिंसां द्वेष बि था कनि, कंहिंसां ॿियाई बि था कनि, कंहिंजे प्रति जलन जी भावना बि था रखनि, कंहिंजी बुराइयूं बि था ॾिसनि। काथे आहे ज्ञान? काथे आहे वैराग्य? तॾहिं सनकादि महाराज चयो देवी हिकु ई जॻह आहे। कहिड़ी?
तूं ऐं ज्ञान वैराग्य तव्हां टई ॼणनि जे लाइ ॾाढी प्यारी जॻह आहे। कहिड़ी? तव्हां सभिनी भक्तनि जे, संतनि जे, भक्तनि जे, जेके भॻवान जा प्रेमी आहिनि, उन्हनि जे हृदय में वञी करे वास कयो। बोलो भक्त भगवान की जय हो। संत भगवान की जय हो। तो उन्हनि हृदय में वास कयो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन करे जेको जन्मनि जन्मनि में कमु न थींदो आहे, उहो संतनि जी शरण में अचण सां थी वेंदो आहे, उहो सत्संग में थी वेंदो आहे। छठ सुधरे सत संगत पाए। वॾा वॾा पापी भी सत्संग पाए सुधरिया। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरि श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। अहिड़ी महिमा आहे। जॾहिं भक्ति देवी अची वई, ज्ञान वैराग्य अची विया, संत महात्मा सब नची करे कीर्तन करे रहा, त हाणे जॾहिं भक्ति अची वई, भगवान अची विया, कथा अची वई, त पोइ भला बांके बिहारी रही सघंदा? राधा माधव कीअं रही सघनि? अचानक उन सभा मंडप में कथा जे विचों विच ज्योतिर्मय साक्षात करोड़नि सूरजनि खां भी तेज ऐं करोड़नि चंद्रमा खां भी शीतलता आनंद स्वरूप साक्षात भगवान श्याम सुंदर विचों विच में प्रकट थिया। बोलो भक्तवत्सल भगवान की जय। आहा संत महात्मा भगवान प्रकट थिया तो वरी भक्त कीअं रहन? लिकी लिकी भक्त ईंदा तव। उद्धव जी महाराज, हनुमान जी महाराज, आदि आदि पांडव, युधिष्ठिर, अर्जुन जी महाराज, उहे भी प्रकट थिया। प्रहलाद महाराज कंहिं घंटी खई, कंहिं ढोलक खई, कंहिं मृदंग खयो। नारद महाराज वीणा ते तान छेड़े छड़ी, सब नचण लगा। भगवान अनंत सुंदरता लगन पिया। कमल जहड़ा भगवान जा नेत्र, श्रीवत्स जो चिन्ह, बनमाला भगवान धारण कई आ, वैजंती माला पाती आ, नीलमणि जे समान भगवान चमकन था। पीली पीली धोती पाती आ, पीतांबर ईअं तो चमके, ये कारे कारे बादलन में अचानक बिजली चमकजी वेंदी आ। मकर जे आकृति जा कुंडल झिलमिल झिलमिल भगवान जे कनन में लहराए रहे। ॾिसण सां ई सब दुख हरण था करे छॾनि। एक बार नेण मिली वञनि त पोइ पलक लॻण मंद थी वञे। चओ हरे राम।